मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो, कह जी, मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो, लगा दो मिल के सब नारा, अली मौला अली मौला। लगा दो मिल के सब नारा, अली मौला अली मौला। मेरे दिल की सदा हरदम, अली मौला अली मौला। पुकारूं मैं पुकारूं मैं अली मौला, तुझे क्यों दर्द होती है। पुछण वारे का पुछना। पुकारूं मैं पुकारूं मैं अली मौला, तुझे क्यों दर्द होती है। नबी ने खुद पुकारा है, अली मौला अली मौला। नबी ने खुद पुकारा है, जो अली मौला अली मौला। मेरे दिल की सदा हरदम, अली मौला अली मौला। कोई हो गौस, कोई हो गौस या अब्दाल, या कोई कलंदर हो। कोई हो गौस या अब्दाल, या कोई कलंदर हो। सभी का एक नारा है, जो अली मौला अली मौला अली मौला अली मौला। नबी के घर से ऊंचा और कोई घर नहीं इल्ताफ। नबी के घर से ऊंचा और कोई घर नहीं इल्ताफ। इसी घर का जो वारिस है, अली मौला अली। खैबर जो मकाम चमन दे, मकाम खैबरा रसूलुल्लाह जे दरबार में हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु मौजूदा। केर मौजूदा? हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे करीमा का जे खिदमत में मौजूदा। ये चौथ दरवाजे ते मौजूदा, दरबान जे हैसियत में मौजूदा। हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था, कुछ देर गुजरी काथे खैबर जे मकाम ते काथे जवाब रे। खैबर जे मकाम ते कुछ देर गुजरी, एतरे में हिकड़ो शख्स आयो, मुझे आका करीम सा प्यार करण वारो हिकड़ो पखी भुनी तैयार करे खणी आयो। छा खणी आयो? पखी भुनी तैयार करे खणी आयो। हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था, मूं पंहिंजे कन्ननि सां ॿुधो मुझे करीम आका दुआ घुरी, या अल्लाह या अल्लाह, अॼु उन शख्स खे आण जे मां तू भी राज़ी आ, तुझो मुस्तफ़ा भी राज़ी आ।
जैसा तू भी प्यार तो करी तुझो महबूब भी प्यार तो करे मौला अज उनके मेहमान बनाए तमा मुस्तफा सा गॾु ही बोड़ खाए। हजरत अनस रदी अल्लाह ताला न फरमाइन था महबूबन जे पाक लबन मां दुआ निकती नालो कहजो न हुयो मां दरड़े ते रोई दुआऊं घुरियो ओ मुजा मौला अज अनस जे खानदान जो को वारो वरा अज तको मुझे कौम जो अचे अज तको मुझे खानदान जो अचे छो त लबे मुस्तफा मां जेके जुमला निकता जेमा खुदा भी राज़ी आ मुस्तफा भी राज़िया। हजरत अनस फरमायो एतरे ते फजा अलीयुन डिठुम त सुनो अली अची रहियो। हजरत अनस रज़ी अल्लाह ताला न फरमाइन था सुने अली खां पुछम दिलबर कीअं अचण थियो आ चे महबूबन सां मिलणो आ अर्ज़ कयम त सोना महबूब आराम में हन मोटी वञो। हजरत अनस रज़ी अल्लाह ताला न फरमाइन था सुनो अली बगैर चूचरा जे मोटी वयो बगैर चूचरा जे मोटी वयो। कुछ घड़ियों गुजरियों फरमाइन था मां दुआ घुरंदो रहिसो वरी सुनो अली आयो महबूबन सां मिलणो आ सोना महबूब आराम में हन तवा मोटी वञो। अली मोटी रहियो हज़रत अनस चे रोई दुआऊं पियो घुरा ओ मुझा मौला अज यो नसीब तको मुखे मुझे खानदान कौम खे दे। फरमाइन था अली सुनो मोटी वयो मां दुआऊं तो पियो घुरा मदीने जे मीर सदड़ो कयो अनस हेॾे आ। हजरत अनस फरमाइन था मां वयो सरकार जे दरबार में अञा मस वेठुस त वरी दरवाजो खड़कियो मां जो थियुस त मुझे आका फरमायो अनस जी मुझा सुना जेको आयो आ उनखे झल जान अचण वारे खे अचण दे। हजरत अनस रज़ी अल्लाह ताला न फरमाइन था निकरा जो दर ते ॾिसा त दिलबर अली बीठो आ। सुने अली जी आडो अर्ज कयम सोना महबूब याद पिया कन दिलबर अली आयो उन मुझे महबूब सां कुछ जेको खाधो यो तनावुल फरमायो उन जे साम्हूं मुझे महबूब फरमायो अनस दे ख़बर हिकड़ो दफ़ो अदा अली खे मोटाई ॿियो दफ़ो अदा अली खे मोटाई ॻाल्हि कहिड़ी आहे। इते अची करे पो कुछ कुवतूं सहाबा जे मथा गंद उछलाईंदियूं गंद न उछला हकीकत बयान कर। हजरत अनस चयो मुझा सोना जॾहिं महबूब जे पाक ज़ुबान मां ये जुमला निकता त मुझा मौला जो उनखे आण जैसा तू भी प्यार थो करी तुझो महबूब भी प्यार थो करे। ओ मुझा महबूब मां अनस के पंहिंजी कौम सां प्यार हो पंहिंजे खानदान सां प्यार हो दुआऊं पियो घुरा मन उहो अचे दिलबर अली आयो इन करे मोटायुम त मन इहो नसीब कहे मुझे जो थे ॿियो दफ़ो मोटायुम इन जे ला मुझे करीम आका मुर्गियो इए कोन फरमायो त तो हीअं छो कयो मुझे करीम आका फरमायो अनस सच तो चवी हर कंहिंखे पंहिंजे कौम सां प्यार थींदो आ। रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना ओ दिलबर अली जे जिला मुझो महबूब मुस्तफा दुआ घुरे दुनिया दुआ घुरंदी आ ओ मुझा मौला मदीने वारे जो दीदार थे लेकिन मदीने वारो उहो आ जेको चवे मौला अली जो दीदार थे। जेके हदीस जा कुतुब वणनी खोले निहार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात दिलबर अली के काडे कह कम सांगे मोकलियो आ अली अल मुर्तजा ओडा वयो आ हबीबन करीम अलैहि सलातो वसलाम तो खां तो पुछां जेको दुनिया के बुधाए रहियो आ त तुझी जिंदगी हेतरी आ छा उनखे पंहिंजे जिंदगी जी ख़बर हूंदी या कान हूंदी जवाब दे। मुसलमान गौर कर लेकिन कायनात के बुधाइणो हुयो ओ कायनात वारो तव्हां मां मुस्तफा जे दीदार ला दुआऊं घुरंदो मां मुस्तफा तो दुआ घुरे अल्लाहुम्मा तुमितनी हत्ता तुरियनी अलिया
ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब तेज तई उहा विसाल जी घड़ी न चे ओ इज़राइल वारो अहकाम सादर न कजा जेस तई अली अचे ऐं मां मुस्तफ़ा उन जो दीदार कया कायनात के बुधायो मुझे करीम मुस्तफ़ा ओ कायनात वारो तवा के केड़ी खबर त अली शय केड़ी आ कायनात के बुधायो त अली शय मुझे मुस्तफ़ा रुगी न कुरान करीम जी आयत तिलावत के मन जो तर्जुमो कया सन 10 हिजरिया केड़ी गाला गाला सन 10 हिजरिया ज़ुल्हज जो सागियो महीनो आ केॾा न खुश नसीबो मोहम्मद सफ़र कीरे वारा तव्हां के कॾहिं ख़बर पई त इहा आयत नाज़ुल ज़ुल्हज में थी आहे ज़ुल्हज में माण्हू शादियुनि जूं ख़ुशियूं कंदा आहिनि तव्हां ज़ुल्हज में भी पंजतन पाक सां प्यार निभाए रहिया हो इन आयत करीमा जो नुज़ूल 24 ज़ुल्हज ते थियो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे यमन जे नजरान कबीले जा माण्हू जेके मुंहिंजा दोस्त ईसाई अक़ीदे जा माण्हू हुया मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जूं ॻाल्हियूं ॿुधूं उन्हनि तौरेत ज़बूर इंजील में पढ़ी ॾिठो हो छा पढ़ियो हो उन्हनि खे ख़बर हुई तौरेत ज़बूर इंजील में त जेको आख़िरी नबी दुनिया ते ईंदो उन जूं निशानियूं हूंदियूं थोड़ियूं तो बुधाया रात घणी गुजरी वई आहे हिक निशानी उन जी हूंदी त उन जो ग़रीबी हाल हूंदो महल माड़ियूं कोन हूंदा छा हूंदो गाला गाला छा हूंदो पोइ तूं पंहिंजे ग़रीबीअ ते नाज़ नथो करी नाज़ कर या दुनिया हिते पई हूंदी क़बर में हथे खाली वेंदासीं हितों हथे खाली वेंदासीं पर जे सीने में सूर आहे त मदीने वारे जो ते नूर ज़रूर नसीब थींदो अज़ीज़न मन मुझे करीम मुस्तफ़ा जे लाइ अगवाट मुझा दोस्त रब तौरेत ज़बूर इंजील में मीलाद करे छड़िया हा तमाम राहिबन पढ़ियो ईसाइन पढ़ियो आखिरी नबी जी निशानी गरीब हूंदो मिस्कीन हूंदो गरीबन सा प्यार कंदो हूंदो महल माड़िन वारो कोन हूंदो बी निशानी उन्हनि पढ़ी जेको मेहमान ईंदो उहो मञीदड़ हुजे या न मञीदड़ हुजे उनखे गले सां लाहींदो गॾु बि